त पाकिस्तान जी कोशिशुनि खां पोइ मौसमियाती तब्दीलियुनि सबबि मुतासिर मुल्कनि जे नुक़सान जे अज़ाले लाइ गॾियल क़ौमुनि तहत फंड क़ाइमु करण ते इतफ़ाक़ कयो वियो। गॾियल क़ौमुनि तहत COP27 इजलास में माहौलियाती नुक़सान जे अज़ाले लाइ फंड क़ाइमु करण ते इतफ़ाक़ थी वियो आहे। मिस्र जे शहर शर्म अल शेख में 2 हफ़्तनि खां जारी कॉन्फ्रेंस में पाकिस्तान समेत तरक़ी पज़ीर मुल्कनि मालदार ऐं गदिलाण पखड़ींदड़नि खां मुतालबो कयो हो त खेनि थींदड़ नुक़साननि जो अज़ालो कयो वञे। 2 हफ़्तनि जी ॻाल्हियुनि खां पोइ इहो मुतालबो मंज़ूर कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मौसमियाती तब्दीलियुनि बाबति वज़ीर शेर रहमान जी कोशिशुनि खे साराहींदे चयो त गॾियल क़ौमुनि जी मौसमियाती सरबराही इजलास में ग़रीब मुल्कनि जे नुक़साननि जे अज़ाले लाइ फंड क़ाइमु करण ते इतफ़ाक़ मौसमियाती इंसाफ़ जी हदफ़ ॾांहुं पहिरियों क़दम आहे। शेर रहमान फंड क़ाइमु करण जे फ़ैसिले खां पोइ ट्वीट कंदे चयो त 134 मुल्कनि लाइ फंड क़ाइमु थियण में 30 साल लॻा। COP27 में थींदड़ अॻभराई माहौलियाती आफ़तुनि खे मुंहुं ॾियण लाइ अहम क़दम आहे। फंड क़ाइमु करण जो फ़ैसिलो थी चुको आहे त हाणे पाकिस्तान फंड फ़ाल थियण जो मुंतज़िर आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी मौसमियाती तब्दीली सबबि मुतासिर थियल मुल्कनि लाइ क़ाइमु थियल फंड खे पाकिस्तान जी कामयाबी करार ॾेई छॾियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान 77 सरबराही इजलास में मौसमियाती इंसाफ़ लाइ आवाज़ उथारियो ऐं मौसमियाती तब्दीलियुनि सबबि नुक़साननि जो केस पूरी दुनिया में विढ़ियो। G77 जे सरबराही दौरान पाकिस्तान लाइ मौसमियाती इंसाफ़ ते ॻाल्हि ॿोल्हि कई। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त COP27 थियल मौसमियाती नुक़साननि जे अज़ाले लाइ फंड क़ाइमु करे छॾियो आहे। परॾेही वज़ीर जो चवणो हो त मौसमियाती तब्दीली सबबि थियल नुक़साननि जे अज़ाले लाइ फंड ऐं माली इंतज़ाम शामिल आहिनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही वज़ारत मौसमियाती तब्दीली बाबति वफ़ाक़ी वज़ीर शेर रहमान ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी क़यादत में आलमी सतह ते अहम कामयाबी हासिल कंदड़ टीमुनि जी बि वाखाण कई। बिलडाट सरबराह अहमद बिलाल महबूब जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान वज़ारत उज़्मा जे दौर में मिलंदड़ 105 मिलियन रुपयनि जी मालियत जा तोहफ़ा 38 मिलियन रुपया ॾेई पाण वटि रखिया। सोशल मीडिया ते जारी बयान में अहमद बिलाल जो चवणु हो त इलेक्शन कमीशन में तोशाखाना तोहफ़नि जी लिस्ट मूजिबि इमरान ख़ान खे 160 तोहफ़ा मिलिया। तोशाखाना तोहफ़नि जी लिस्ट मूजिबि इमरान ख़ान खे 3 वरहनि में 148 मिलियन जा तोहफ़ा मिलिया। अहमद बिलाल वधीक चयो त इमरान ख़ान 55 तोहफ़ा मुफ़्त ऐं 53 तोहफ़ा 37.9 मिलियन रुपयनि में अदा करे पाण वटि रखिया। बिलडाट सरबराह मूजिबि इमरान ख़ान पारां पाण वटि रखियल तोहफ़नि जी कुल मालियत 104.78 मिलियन रुपया ठहे थी, जॾहिं त हुकूमत खे अदा कयल रक़म जी काथियल रक़म जो 27% आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे 2013 खां पोइ बि फॉरेन फंडिंग हुजण जो इंकशाफ थियो आहे। इलेक्शन कमीशन जी अगस्त में फॉरेन फंडिंग केस जे फ़ैसिले मूजिबि तहरीक इंसाफ़ 2008 खां 2013 ईस्वी ताईं पाबंदी पियल फंडिंग बाबति फ़ुसूली फ़ैसिलो दस्तावेज़ मूजिबि इहा फंडिंग पियल आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ PTI चेयरमैन इमरान ख़ान ते तनक़ीद कंदे चयो आहे त इक़्तिदार जी महरूमी इमरान ख़ान जो दिमाग़ी तवाज़ुन ख़राब करे छॾियो आहे। खेसि सम्झ में न पियो अचे त इल्ज़ाम कंहिं मथां मरणो आहे। समाजी राब्ते जी वेबसाइट ट्विटर ते बयान जारी कंदे ख्वाजा आसिफ लिखियो त इमरान ख़ान अञा ताईं फ़ैसिलो नाहे करे सघियो त अमरीका इस्टेब्लिशमेंट या PDA मंझां केरु ज़िम्मेदार आहे। हाणे वरी चवे थो त इस्टेब्लिशमेंट मुंहिंजो इक़्तिदार बचाए त सघे पई। वफ़ाक़ी वज़ीर वधीक चयो त इंसान खे ख़्वाहिशुनि जी शिदत केतिरो केराए सघे थी, उनखे सम्झ में न पियो अचे त कंहिंजे मथां इल्ज़ाम हणणो आहे। होॾां रेलवे वारे वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक जो चवणो हो त इमरान ख़ान जो तुर्त चूंडुनि जो मुतालबो बिना जवाज़ आहे। ट्वीट कंदे ख्वाजा साद रफ़ीक लिखियो त इमरान ख़ान जी गैर क़ानूनी हुकूमत खे बर्दाश्त कयो। वक़्त खां अॻु चूंडूं घुरंदड़ संजीदा हुजे हां त लॉन्ग मार्च बदिरां पंहिंजे इस्तीफ़ा मंज़ूर कराए हां। वफ़ाक़ी वज़ीर वधीक चयो त इमरान ख़ान सूबाई हुकूमतूं टोड़े हां त चूंडुनि जो वावेला मंडल पाण मुरादो ठही वञे हां। PTI चेयरमैन जे ॾफेड़ जो मक़सदु मुल्क खे हलणु नाहे ॾियणो।
PTI चेयरमैन इमरान खान चयो आहे त 26 नवंबर ते सभिनी खे सरप्राइज़ मिलंदो। खेसि हिननि जी रिथाबंदी जी ॼाण आहे त हू मुस्तक़बिल जी प्लानिंग करे रहियो आहे। लाहौर में साफ़िन सां मुलाक़ात दौरान आर्मी चीफ जी मुक़ररी बाबति इमरान खान जो चवणो त हीउ जंहिंजी खे मर्ज़ी अथनि आर्मी चीफ मुक़ररु कनि, खेसि को मसइलो नाहे। हाणे हिन ॿिन्ही पासनि खां फासी चुका आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म जो चवणो हो त चूंडूं कराइनि हा त थी सघे थो फारिग थी वञा हा, न त कराइनि हा त मुल्क ॾिवालपुरे जो ख़तरो आहे। संदन कोशिशि आहे त जल्द खां जल्द साफ़ शफ़ाफ़ चूंडूं थियनि। चूंडुनि खां सवाइ मुल्की मसइलनि जो को बि हल नाहे। इमरान खान चयो त सदर डॉक्टर आरिफ अलवी ज़रिए खेसि नियापा उमाणिया विया आहिनि, पर संदसि हिकु ई मुतालबो आहे त चूंडुनि जी तारीख़ ॾियनि। चूंडुनि जी तारीख़ खां पोइ समूरी ॻाल्हि ॿोल थींदी। PTI चेयरमैन वधीक चयो त हिननि जी करप्शन जी कहाणी खां समूरी दुनिया खे ॼाण आहे। संदसि ख़िलाफ़ समूरी रियासत मशीनरी इस्तेमालु करे बि घड़ीअ खां सवाइ कुझु कढे न सघिया। घड़ी वारी मामले ते अदालत वञनि पिया। खेसि यकीन आहे त अदालत में इहा प्रोपेगेंडा वाइकी थी वेंदी। अॻूणे वज़ीर आज़म जो चवणो हो त शहबाज़ शरीफ़ लंडन जी अदालत में बि फासी चुको आहे। लॻे थो त उते बि आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट कंदो। तोशाखाना केस में PTI चेयरमैन इमरान खान जी घरवारी बुशरा बीबी जी दोस्त फराह खान गुगी जी समूरनि सहूलियतुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तोशाखाना तोहफ़नि जी विकिरे में फराह गुगी खे स्मगलिंग में मदद ॾींदड़ सभिनी मुलविस किरदारनि ख़िलाफ़ कानून जो घेरो तंग करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि पाकिस्तान हुकूमत UAE हुकूमत खां फराह गुगी जी आमद जो रिकॉर्ड हासिल करे वरितो आहे। रिकॉर्ड मूजिबि 2018 खां 2022 ईस्वी दौरान फराह गुगी केतिरा भेरा गॾियल अरब इमारात आई। फराह गुगी जी पाकिस्तान खां ॿाहिरि वञण जो इमिग्रेशन रिकॉर्ड मौजूदु नाहे। हुकूमत पाकिस्तान में फराह गुगी खे इमिग्रेशन में सहूलियत ॾींदड़नि ख़िलाफ़ जांच शुरू करे छॾी आहे। सिंध जे इतलात वारे वज़ीर शहजील इनाम मेमन चयो आहे त इमरान नियाज़ी वाहिद लीडर आहे जंहिंखे पंजाब जो वॾो वज़ीर बि कूड़ो सम्झे थो। परवेज़ इलाही उहो नाहे चयो त इमरान खान केस में जेकी नाला दाख़िल कराया उहे दुरुस्त आहिनि। पंहिंजे बयान में शहजील इनाम मेमन जो वधीक चवणो हो त इमरान खान हाणे सियासी रांदि बंदि करे घिटी में वञी रहियो आहे। अॻूणो वज़ीर आज़म पिंडी ताईं लॉन्ग मार्च जो सॾु ॾिनो आहे। PTI चेयरमैन हाणे मुंहुं बचाइण लाइ भॼी रहियो आहे। खेसि रस्तो नथो मिले। सूबाई वज़ीर जो वधीक चवणो हो त दुनिया इमरान खान खे क्रिकेटर तौरु सुञाणींदी हुई, हाणे घड़ी चोर तौरु बदनाम आहे। इमरान खान वज़ीर आज़म जी हैसियत में पाकिस्तान जो नालो बदनाम कयो। शहजील इनाम मेमन चयो त दुनिया हाणे घड़ी चोरी जा मिसाल ॾेई रही आहे। परदे पोयां इमरान नियाज़ी ऐं संदसि अॻुवाण हाणे माफ़ी जा पैगाम ॾेई रहिया आहिनि। हुन वधीक चयो त इमरान नियाज़ी वाहिद लीडर आहे जंहिंखे पंजाब जो वॾो वज़ीर बि कूड़ो सम्झे थो। परवेज़ इलाही इहो नाहे चयो त इमरान खान केस में जेकी नाला दाख़िल कराया उहे दुरुस्त आहिनि।